दोस्तों अस्सलाम वालेकुम। आऊं हुसन अब्बास आहियां। अॼु आऊं तव्हांखे दुबई जे अलगुरेर सेंटर जो विज़िट करायां थो। हीउ ॾाढो आलीशान अलगुरेर सेंटर आहे, मल्टीनेशनल आहे ऐं दुबई जो हिकिड़े ख़ूबसूरत सेंटरनि मां हिकु आहे। हीउ दुबई जी गुरेर फैमिली आहे ऐं हीउ गुरेर साहब हिन वक़्तु ॿुधो आहे त हितां जो फिनांस मिनिस्टर बि आहे ऐं हीअ असां हुन में दाख़िल थी रहिया आहियूं। पाण दुबई जी तमामु वॾे में वॾी फैमिली आहे, रिच फैमिली। तव्हां ॾिसी रहिया आहियो, हीअ गुरेर सेंटर आहे ऐं आलीशान क़िस्म जो ठहियलु आहे। हिते दुबई में गुरेर जी वॾे में वॾी प्रॉपर्टी आहे ऐं हीउ तमामु वॾो अमीर तरीन माण्हू आहे। हिते मूंखे कमु हुयो, ऐं सोचो तव्हांखे बि दीदार करायां। गुरेर सेंटर जे मूं तव्हांखे ॿुधायो त हिकिड़ी वॾी फैमिली आहे दुबई जी ऐं हीअ पाण फिनांस मिनिस्टर आहे, हिते जी मशरिक़ बैंक जो मालिक आहे ऐं हिन जी दुबई में वॾे में वॾी मिल्कियत आहे, वॾे में वॾी प्रॉपर्टी आहे हिन जी। हिन जा 3 तबका आहिनि ऐं टिनी तबकनि ते हिन में घर बि आहिनि, हिन में फ्लैट बि आहिनि, हिन में रेस्टोरेंट बि आहिनि, हिन में हर क़िस्म जो बिज़नेस हली रहियो आहे। हीअ हिकिड़ी विज़िटर गाॾी आहे नंढड़ी, जेका में विज़िटर्स ॿार जेके आहिनि उहे चढ़ंदा आहिनि। हीअ मॉल जे अंदरि हलंदी आहे, तव्हां ॾिसी रहिया आहियो। तव्हांखे गुरेर सेंटर जो विज़िट करायो आहे ऐं अहिड़ा हिते दुबई में इलाही सेंटर आहिनि, बिज़नेस सेंटर आहिनि ऐं हिननि जा किराया तमामु घटि आहिनि। इहा वॾी ॻाल्हि आहे, यानी हीअ माण्हुनि खे मौक़ो फ़राहम कंदा त तव्हां बिज़नेस कयो, पंहिंजा पैसा बि खणी अचो, पंहिंजे बिज़नेस खे महफ़ूज़ बणायो, पाण खे तोहफ़ुज़ ॾियो, पंहिंजे बिज़नेस खे तोहफ़ुज़ ॾियो, जंहिंजे करे हिते माण्हू इन्वेस्टमेंट तमामु घणी कनि था, छाकाणि त हुननि जो दुबई ते एतमाद आहे। दुबई ॾाढो ज़बरदस्त मुल्क आहे। दुबई जो कानून ॾाढो बहितरीनु आहे, जेको बिज़नेसमैन खे वॾो शेल्टर ॾिए थो। पुरअमन मुल्क आहे, पुरसकून मुल्क आहे। इंशाअल्लाह आउं तव्हांखे वरी कंहिं ॿिए अहिड़े बिज़नेस सेंटर जो विज़िट कराईंदुसि ऐं तव्हांखे आगाह कंदुसि।